अस्सलाम वालेकुम। उम्मीद है तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। अॼु मां हिकु डिश पचाए रही आहियां जेको बेसिकली आहे त चाइनीज़ पोटैटो, पर मां हिन खे पंहिंजो सिंधी देसी लुक ॾिनो आहे। असां पहिरें ऑयल में थूम ऐं अदरक कटे विधीसीं, कटे सना सना पीस करे विधासीं जीअं उन्हनि जो ज़ाइक़ो असांखे पंहिंजे बाइट में अचे, पंहिंजे गिरह में अचे। उन खां पोइ जॾहिं हुनजी ख़ुशबू थोरी घटि थी थूम जी, त उन में मूं विधो टमाटो हिकिड़ो। मां पंहिंजे पटाटनि जे मुताबिक़ विधो, तव्हांजा जेतिरा पटाटा हुजनि उन ई हिसाब सां तव्हां टमाटा विझो। उन खां पोइ मूं उन में विधा सावा मिर्च ऐं उन्हनि खे मिक्स करे मैश करे टमाटनि खे। पोइ मां उन में विधो सुको मसालो, ॻाढ़ा मिर्च, हेड ऐं सुका धाणा पाउडर थियल, जेको असांजो रोज़मर्रा जो यूज़ करण वारो मसालो हूंदो आहे। ऐं अलॻि मां हिते फ्राई पैन में, सिंधीअ में तई में मां पंहिंजा पटाटा जेके आहिनि फ्राई कया आहिनि, जीअं असां पकोड़ा फ्राई कंदा आहियूं। उन खां पोइ असां हुन मसाले में विधोसीं सोया सॉस 1 चमिचो ऐं चिली सॉस 1 चमिचो। उन खां पोइ मां हिन में विधा आहिनि फ्राई कयल पटाटा ऐं उन्हनि खे हल्की बाहि ते असां रखियो आहे फ़िलहालु फ्राई पैन में, त जीअं हू थधा न थियनि ऐं हुन में मसालो मिक्स थिए ऐं अंदरि वञे। हीअ पटाटा असां फ्राई करे रहिया आहियूं। कुझु असां हुन में विधा आहिनि, कुझु अधु असां हाणे पिया फ्राई कयूं, जीअं तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अचे। ॾिसो, पकोड़नि वांगुरु असां हिननि खे फ्राई पिया कयूं। हाणे इहे बि जॾहिं फ्राई थी वेंदा त उहे बि असां हिन ई मसाले में मिक्स कंदासीं। ऐं लूणु तव्हांखे जेतिरो पसंदि हुजे या टेस्ट मुताबिक़ विझो, छो त सोया सॉस में बि लूणु हूंदो आहे। इन जे करे उन जे हिसाब सां तव्हां हिन में लूणु विझिजो। ऐं हाणे ॾिसो, हिन में ही ऑयल आहे, पर ही ऑयल हिन में जज़ब थी वेंदो। तव्हांखे हिते महसूसु थिए पियो त हिन में ऑयल घणो आहे, पर ऑयल घणो न आहे। अञा इन में ही फ्राई थियल पटाटा पवंदा। हिननि खे फुल फ्राई करिणो आहे, ईअं न त ही अधु कचा हुजनि ऐं अधु पका हुजनि, छो त असांखे हिननि खे ॿीहर पचाइणो कोन्हे। सिर्फ़ु मसाले में विझिणो आहे त जीअं मसालो हिननि जे अंदरि वञे। ऐं हिकु बसर बि खणंदासीं, जंहिंखे असां जीअं असां पंहिंजो सिंधी दाग़ ठाहींदा आहियूं, बसर कटींदा आहियूं, ईअं ई बसर कटींदासीं। मां पंहिंजे पटाटनि जे हिसाब सां हिकु बसर कटियो आहे, उहो बि नंढो, स्मॉल, मीडियम बि न आहे, स्मॉल आहे। उहो अॻिते हली मां तव्हांखे ॿुधायां थी त उहो खे कीअं फ्राई करिणो आहे। तमामु टेस्टी रेसिपी आहे। रेसिपी तव्हांखे पसंदि अचे त तव्हां हिन खे लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो ऐं कमेंट्स सुठा सुठा कयो, त जीअं मुंहिंजी दिलि ख़ुशि थिए ऐं मां सुठियूं सुठियूं रेसिपीज़ तव्हांखे ॾियां। ही उहे बसर मां हिन में विधा आहिनि। ॾिसो, बसर बिल्कुलु ई अछो आहे, को बि बसर हिन में ब्राउन कोन थियो आहे। ब्राउन बसर असांखे न आहे करिणो, न त हुनजो टेस्ट अलॻि थी वेंदो बिल्कुलु बि। ऐं हिन पटाटे मां का बि तव्हांखे ॿी सब्ज़ी न आहे विझणी, मसलन शिमला मिर्च थिया या सावा बसर थिया, इहे न आहिनि विझणा। हिन जो टेस्ट फिर वरी पोइ चेंज थी वेंदो। असांजो चाइनीज़ पोटैटो रेडी आहे सब्ज़ी। मां पहिरें बि ॿुधायो त तव्हां हिन खे चांवरनि सां खाओ या पराठे सां खाओ। तव्हांखे हिते कुझु पखियुनि जा आवाज़ ईंदा हूंदा, छो त आस पास में वण घणा आहिनि असां वटि ऐं गार्डन आहे, त उन्हीअ में परिंदा वेहनि था। लास्ट में मूं हिन में धाणा कटे विधा, तमामु बहितरीनु लुक। ऐं इन खे पराठो, दही ऐं चांवरनि सां खाई सघो था।
टेस्ट जे मुताबिक़ तमामु बहितरीनु पका आहिनि ऐं इंशाल्लाह तव्हांखे पसंदि ईंदा। मिलंदासीं कॾहिं वरी ॿी वीडियो सां गॾु।